ओए मां तोखां हिकिड़ो सवाल पुछां? हाँ पुछ। पाकिस्तान जो ख्वाब कंहिं ॾिठो? अलामा इकबाल। अच्छा, कॾहिं ॾिठो? जॾहिं हू सुतो पियो हो। मुंहिंजी मोहबत जा सिर्फ़ 2 गवाह हुया, हिकु हुअ, हिकु हुनजी नानी। नानी मरी वई, छोरी फिरी वई। अड़े इहो छा थो करीं? मां बाइक चोरी थो कयां। ऐं मुंहिंजो हिसो? अड़े महिनत मां कयां, चोरी मां कयां, तोखे हिसो छो ॾियां? बाइक त मुंहिंजी आहे न। छा तव्हांखे ख़बर आहे अगरि मेकअप न निकिरे हा त अॼुकल्ह जूं छोकिरियूं बे अच्छो बुरको पाइनि हा। अज़ीम आहिनि उहे औरतूं जेके पूरो कलाक बुरायूं करे चवंदियूं आहिनि। छॾ अॼु असांजो छा वञे। यार शफ़क़त तालीम छा हूंदी आहे? यार तालीम हिकिड़ो ज़ेवर आहे ऐं ज़ेवर असां मर्दनि ते हराम आहे। जे अगरि मेकअप अचणु बंदि थी वञनि त पोइ छोकिरियूं हिक ॿिए खां बि पर्दो कंदियूं। अगरि प्यार में लालच नाहे हूंदी त छोकिरनि जे ख्वाबनि में शहज़ादा छो ईंदा आहिनि, मज़ूर हारी मोची छो न आहिनि ईंदा। यार का शइ मिली थी सघे? यार हुकुम आहे तुंहिंजो, ही दुकान ई तुंहिंजो आहे। हा त पोइ हल साइड ते थी। शादीशुदा औरतूं जॾहिं पेके वेंदियूं आहिनि त चवंदियूं आहिनि अम्मा जे घर थी वञा। छा बे वीचारे जो घर न आहे? यार गटर जे मथां बंदूक झलियूं बीठो आहे, ख़ैर त आहे? यार ॾेडर घार ॾेई भॼी वियो आहे। केॾी महिल हलंदा? यार टाइम घणो थियो आहे? यार पौणा 3 या 4:15। यार इहा ख़बर न आहे, कलाकनि वारी सुई अलाए काथे गुम थी वई आहे। कल्ह राति मुंहिंजी मोबाइल जो पैकेज ख़तम थी वियो। मां जल्दी सुम्ही पियमि। तव्हांखे ख़बर आहे अॻिते छा थियो? घर वारा मूंखे बेहोश सम्झी अस्पताल खणाए विया।